अस्सलाम वालेकुम। नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़ ताज़ा बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। रिपोर्ट शामिल करियूं था सकरन खां जेका असांखे मोकिली आहे राजकुमार ओड। आल सिंध लोअर स्टाफ एजुकेशन तालके सकरन पारां मुतालबे जी मञता लाइ ज़िले सदर अमजद ज़रदारी, तालके सदर धनी बख्श मल्हा, उमा बख्श सयाल, अयूब मल्हा, अज़ीज़ लाखो, मुम्तियाज़ किरियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एजुकेशन ऑफिस खां साफ़ी चौक ताईं एहतिजाजी रैली कढी बाद में 2 कलाक अलामती बुख हड़ताल कई। उन मौके ते मथियन अॻवान मीडिया खे ॿुधायो त असां नंढनि मुलाज़िमनि खे टाइम स्केल वादी अलाउंस, प्रोमोशन ऐं बायोमेट्रिक जी आड़ में मुलाज़िमनि जी IT बंदि समेत ॿिया जाइज़ मुतालबा तस्लीम नथा कया वञनि। असां बार बार एहतिजाज बि कया आहिनि, उन जे बावजूदि बि असांजे मसइलनि ते ध्यानु नथो ॾिनो वञे। हुननि चयो त ॿियनि महकमनि जे मुलाज़िमनि खे टाइम स्केल ॾिनो वियो आहे। कराची सिंध सेक्रेटरिएट जे नंढनि मुलाज़िमनि खे पुण टाइम स्केल ॾिनो वियो आहे। रुॻो तइलीम खाते जे मुलाज़िमनि खे टाइम स्केल नथो ॾिनो वञे। छा असां सिंध जा मुलाज़िम न आहियूं? छो असां सां माटी लिमाव वारो सलूक कयो वञे थो? हुननि चयो त सूबे में ॿिठो निज़ाम हलाए पियो वञे, हेकर मुलाज़िम खे टाइम स्केल ऐं प्रोमोशन कयो पियो वञे। तइलीम खाते जे मुलाज़िमनि खे इहो चई मोटायो थो वञे त तव्हांजो टाइम स्केल नथो थी सघे। हुन चयो त जेकॾहिं 3 ॾींहंनि में टाइम स्केल ऐं ॿिया मसइला हल नथा कया वञनि त सॼी सिंध जा लोअर स्टाफ एजुकेशन जा हज़ारे मुलाज़िम स्कूल जी तालाबंदी करे वज़ीर आला हाउस आॾो मरण घड़ीअ ताईं एहतिजाज कंदा।